आगाह कयूं खे अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट कराची में शाहराह फैसल ते वाक़िए नस्ला टावर के महीने अंदर खाली कराइण ऐं ड्राइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट कराची में शाहराह फैसल ते वाक़िए नस्ला टावर के डाहण ख़िलाफ़ रहवासियुनि ऐं बिल्डर जूं नज़रसानी वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट 1 महीने अंदर नस्ला टावर खाली किराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालती हुकुम में चयो वियो आहे त कमिश्नर नस्ला टावर डाहे रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में पेश करे। ब्रेकिंग न्यूज़ है। अवां सां शेयर कंदालू। सुप्रीम कोर्ट कराची में शाहराह फैसल ते वाक़िए नस्ला टावर के डाहण ख़िलाफ़ रहवासियुनि ऐं बिल्डर जूं नज़रसानी वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट 1 महीने अंदर नस्ला टावर के खाली किराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया कराची मां। सुप्रीम कोर्ट कराची में शाहराह फैसल ते वाक़िए नस्ला टावर के ड्राइण ख़िलाफ़ रहवासियुनि ऐं बिल्डर जूं नज़रसानी वारी दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि।